हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। खिप्रो मां जिथे अदालत कूड़ो चेक ॾियण वारे केस में ॾोह साबित थियण ते पुलिस अहलकार खे 2 साल कैद ऐं 25,000 रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। सिविल जज ॾोह साबित थियण ते सब जेल ते ड्यूटी कंदड़ खिप्रो थाणे जे अहलकार नसरुल्ला बोज़दार खे 2 साल कैद ऐं 25,000 रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जेल हवाले कयो वियो। फरियादी वापारी सिकी लधो मंगरियो 4 लाख रुपयनि जो कूड़ो चेक ॾियण जो केस दाख़िल करायो हो। ब्रेकिंग न्यूज़ आहे। खिप्रो मां अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अदालत कूड़ो चेक ॾियण वारे केस में ॾोह साबित थियण ते पुलिस अहलकार खे 2 साल कैद ऐं 25,000 रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। सिविल जज ॾोह साबित थियण ते सब जेल ते ड्यूटी कंदड़ खिप्रो थाणे जे अहलकार नसरुल्ला बोज़दार खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे खिप्रो मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद शाह। जी असद। जी बिल्कुल फराह खिप्रो थाणे जो पुलिस अहलकार है जो सब जेल खिप्रो ते ड्यूटी कंदो हो। उनके कूड़े चेक ॾियण जे ॾोह में केस में ॾोह साबित थियण ते खिप्रो जे सिविल जज मोहम्मद हाशिम नोटकाणी 2 साल कैद जी सज़ा ऐं 25,000 रुपया दंड ॿुधाए छॾियो आहे। यादि रहे त कुछ महीना अॻु वापारी सिकी लधो मंगरियो जेको हो उहो 4 लाख रुपया उन जेको आहे चेक जो कूड़े केस दाख़िल करायो हो। जंहिं जो ॾोह साबित थियण ते पुलिस अहलकार जेको आहे उनखे सिविल जज सज़ा ॿुधाए छॾी आहे। अहिड़ी सज़ा ॿुधाइण खां पोइ जेको पुलिस अहलकार सब जेल ते ड्यूटी कंदो नसरुल्ला बोज़दार उनखे जेल हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे। अवां जी वॾी महिरबानी असद अपडेट करण।